जी सरकार, शाही हकीमत से तो बस जो फर्ज अदा करो है तो सरकार असीश की इबादत में है और हकीम के जाओ तो चिंताओं को ना रखेगा उनके जो तो दर्द जो कई दवा दी है असा जाने पूरी न पिया नहीं असीं जुदाई जो जहर तभी पी रहे आहियूं हकीम साहब असीं बाली बिना एक पल तक नथा गुज़ारे सघूं ऐं पलाहनि जो गुज़रण जो नाले कोन था वठनि असांखे ॿुधायो त छा ही पल असांजा दुश्मन आहिनि सरकार तव्हीं बादशाह आहियो हिकु ॻाइणी तव्हां खां केॾांहुं वेंदी न न पूरो को ॻाइणी न आहे जॾहिं उस के बादशाह जे दिल ते बादशाही करे इन वधीक को ज़ोरावर थी सघे थो तव्हां मां को बि नथो सम्झी सघे केर बि न तुंहिंजे दिल जो दरमान केरु कंदो हिते हर माण्हू पंहिंजा पंहिंजा अंदाज़ थो लॻे भले असांखे छा बि कोठे वञे छा बि चयो वञे का बि परवाह न थिए का बि परवाह न असीं फ़क़ीर माण्हू आहियूं सदाऊं कंदासीं हुस्न जे हुज़ूर वञी ॿाॾाईंदासीं केहूं कंदासीं इहो असांजो ऐं असांजे दिलि जो मामलो आहे जो केरु मीर साहब जी अचण जो प्रोग्राम आहे वो कहिड़े वक़्तु अची सघे थो हाजी पोइ छा सोचियो अथव हर फ़ैसिलो मौक़े जे मुनासिबत सां सोचे सम्झी करणो पवंदो हाजी भला हेल ताईं जेका ख़ैरपुर रियासत जी दौलत हथ आई आहे उहा इन दौलत तपान खे बादशाह बनाए छॾियो आहे हा पाजी मां बि बॉम्बे ऐं कलकत्ता में वॾा ऐश कया ख़बर अथई हिक खां हिकु ख़ूबसूरत हसीना मुंहिंजी बाहुनि में हुई ऐं उते त मां राजा मशहूरु थी वियो राजा तूं छा थो तुंहिंजे इन्हनि हरकतुनि जी मूंखे ख़बर कान इन जे लाइ त पाण खे ख़ैरपुर रियासत सां नातो खणी हा पाजी बादशाह जे बदिलजण जो पतो ई कोन पवंदो तूं मया भेरो सही थो चए इन लाइ त पाण खे सभु ॻोल्हियूं पंहिंजे हथ में रखणियूं कहिड़े वक़्तु कहिड़ी लोड़ सां कहिड़े पुतले सां खेॾणो बाजी मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन दफ़े जेको मीर साहब खे वक़्तु ॾिजे हुन ते हलणु घुरिजे न त बदगुमानियूं वधी बि सघनि थियूं मतिलब त साणनि गॾु न हुजे 2 ॾींहंनि जो ई सही बाजी पर वक़फ़ो ज़रूरु रखंदासीं पोइ पाण बि हलंदासीं मुंहिंजे ख़्याल में हिन भेरे
पाण खानदान जे सभिनी मेंबरनि खे पाण सां गॾु वठी हलो। बाजी इन लाइ इक़बाल खां पुछे, असल मसलो त हुनजो आहे। अलाए उहा घणो असो मीर साहब सां रहणु पसंदि करे। छो इक़बाल खे कहिड़ो एतिराज़ थी सघे थो? हुनखे एतिरी दौलत मिली आहे, एतिरा नोट मिलिया आहिनि, जंहिंजो हुन ख्वाब में न ॾिठो हूंदो। एतिरा नोटनि ऐं एतिरी दौलत जो त हुन कॾहिं तसवुर बि कोन कयो हूंदो। तूं पाण ई ॾिस, लाहौर जे जंहिं बि गहणीअ खे एतिरी दौलत नसीब थी आहे। हाँ तो पोइ ठीकु आहे। अॻ में जेको महर अली खां निकाह जो वाइदो वरितो होसि, मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो हिन करे छॾणु घुरिजे। पर मीर साहब त निकाह ॿुझो थो खणणु चाहे। निकाह थियण त पोइ हिन ॻाल्हि खे बि ॾिठो हूंदो। या भेरो समझो। माफी से तलबगार है। सरकार इश्क चीज यही है, धरती के आसमान ऐं आसमान की मिट्टी बनाई। तुम्हें खबर आई तो छो आया है? असां वटि अची असां सां सवाल करण वारा रुॻो तव्हां ई हूंदा। असांजी फ़क़ीरानी तबियत बदले छॾी त तव्हां सां ई लॻी न। मीर साहब इहो दगेलू सवालो न आहे। असीं लाहौर वञी रहिया आहियूं। तव्हां पाणी में लठो आणी रहिया। असीं तमामु